ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 16/1/2026। अॼु मेरा पाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार, तव्हां जो बि कर्म कंदा आहियो उनजो फल अवश्य मिलंदो आहे। निष्काम सेवा खे केवल हिकु बाप ई कंदा आहिनि। निष्काम सेवा त हिकु बाप ई कंदा आहिनि। प्रश्न आहे, ई क्लास ॾाढो वंडरफुल आहे, कीअं? हिते मुख्य महिनत कहिड़ी करणी हूंदी आहे? उत्तर आहे, इहे ई हिकु क्लास आहे जंहिंमें नंढा ॿार बि वेठा आहिनि त ॿुढा बि वेठा आहिनि। हीअ क्लास एॾो वंडरफुल आहे, इन में अहिल्याऊं कुबचायूं साधू बि अची करे दिलि सां हीअ क्लास ॾाढो वंडरफुल आहे जंहिंमें नंढा ॿार बि आहिनि ॿुढा बि आहिनि। हीअ क्लास एॾो वंडरफुल आहे जो इन में अहिल्याऊं कुबचायूं साधू बि अची करे हिकु ॾींहुं हिते वेहंदा। हिते ई मुख्य यादि जी महिनत आहे न। यादि सां ई आत्मा और शरीर जी नेचर केयर थींदी आहे, परंतु यादि जे लाइ ज्ञान बि खपे, है न? तॾहिं त पहिरियों सब्जेक्ट छा आहे? ज्ञान। ज्ञान न हूंदो कि मां आत्मा आहियां, बाबा केरु आहे, परमधाम केरु आहे, छा आहे, त योग कीअं लॻाईंदासीं? गीता रात जे राही थकिजो न। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। रूहानी बाप ॿारनि जो इन जो अर्थ बि सम्झाईंदा आहिनि। रूहानी बाप ॿारनि खे हिन गीत जो अर्थ बि सम्झाईंदा आहिनि। वंडर त इहा आहे, गीता अथवा शास्त्र आदि ठाहिण वारा इन्हनि जो अर्थ न ॼाणंदा आहिनि। हर हिकु बाप खे हर हिकु ॻाल्हि जो अनर्थ ई कढंदा आहिनि। गीता अथवा शास्त्र आदि ठाहिण वारो इन जो अर्थ न ॼाणंदा आहिनि कि इन जो अर्थ छा आहे। हर हिकु ॻाल्हि जो अनर्थ ई कढंदा आहिनि। रूहानी बाप जो ज्ञान जो सागर पदत भावना, उहो वेही हिननि जो अर्थ ॿुधाईंदा आहिनि। राजयोग बि बाबा ई सेखारींदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे वरी खां राजाउनि जो राजा ठहूं था। स्कूल में बि हीअं कोई थोरी चईंदा कि असां वरी खां बैरिस्टर ठहींदा आहियूं। वरी खां इहे अक्षर कंहिंखे चइण ई न ईंदो सिवाय बाबा जे। फिर से तव्हां ॿार आहियो, तव्हां चईंदा आहियो असां 5000 साल पहिरियों मिसल बेहद जे बाप सां पढ़ूं था। ये विनाश बि वरी खां थियणो ज़रूरु आहे। केतिरा वॾा वॾा बॉम्ब्स आदि ठाहींदा आहिनि, ॾाढो पावरफुल ठाहींदा आहिनि। रखण लाइ त न ठाहींदा आहिनि। ये विनाश बि शुभ कार्य लाइ आहे। तव्हां ॿारनि खे डिॼण जी दरकार न आहे। ये कल्याणकारी लड़ाई आहे न। बाप ईंदा ई आहिनि कल्याण जे लाइ। चईंदा बि आहिनि बाप अची करे ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश जो कर्तव्य कराईंदा आहिनि। सो ये बॉम्ब्स आदि आहिनि ही विनाश जे लाइ। इन सां जास्ती ॿियो त कोई चीज़ ई न आहे। साथ साथ नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदी आहे। उन्हनि खे कोई ईश्वर क्लैमिटीज़ न चईंदासीं। इहे कुदरती आपदायूं ड्रामा में न हूंदा आहिनि। इहे कोई नई ॻाल्हि न आहे। केतिरा वॾा वॾा बॉम्ब्स ठाहींदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे असां शहरनि जा शहर ख़तमु करे ॾींदासीं। हाणे जो जापान में लड़ाई में बॉम्ब्स हलाया, इहे त ॾाढा नंढा हुया। हाणे त वॾा वॾा बॉम्ब्स ठाता अथनि। जॾहिं ज़बरदस्त मुसीबत में पईंदा आहिनि, सहन न करे सघंदा आहिनि, त पोइ बॉम्ब्स शुरू करे वठंदा आहिनि। केतिरो नुक़सानु थींदो आहे न, उहो बि ट्रायल करे ॾिसनि था। केतिरो नुक़सानु थींदो आहे, उहो बि ट्रायल करे ॾिसनि था। अरबों रुपए ख़र्चो कंदा आहिनि। इन ठाहिण वारनि जी तनख़्वाह बि ॾाढी हूंदी आहे। जॾहिं मुसीबत में पवंदा आहिनि, सहन न करे सघंदा आहिनि, त पोइ बॉम्ब्स शुरू करे वठंदा आहिनि। केतिरो नुक़सानु थींदो आहे न।
उहो बि ट्रायल करे ॾिसनि था। अरब रुपया ख़र्च करे ॾींदा आहिनि। इन ठाहिण वारनि जी तनख़्वाह बि ॾाढी थी वेंदी आहे, त तव्हां ॿारनि खे ख़ुशी थियणी खपे। पुराणी दुनिया जो ई विनाश थियणो आहे। तव्हां ॿार नई दुनिया जे लाइ पुरुषारत करो था न। विवेक बि चवंदो आहे पुराणी दुनिया ख़त्म थियणी ज़रूरु आहे, है न। ॿार सम्झंदा आहिनि कलयुग में छा आहे, सतयुग में छा थींदो। हाणे तव्हां संगम ते बीठा आहियो न, ॼाणंदा आहे सतयुग में एतिरा मनुष्य न हूंदा त इन्हनि सभिनि जो विनाश थींदो। ये कुदरती आपदायूं कल्प पहिरियों बि थियूं हुयूं। पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। क्लाइमेटीज़ त अहिड़ियूं अचण ईंदियूं ई अहिड़ी ॾाढी ईंदियूं, परंतु उहे थींदियूं आहिनि थोरे अंदाज में। हाणे त इहा पुराणी दुनिया सॼी ख़त्म थियणी आहे त ॾाढे वॾे अंदाज में ईंदियूं। तव्हां ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। असां रूहानी ॿारनि खे परम पिता परमात्मा बाप वेही सम्झाईंदा आहिनि। इहो विनाश सभिनि जे लाइ थिए थो न। ये बि गायन आहे, रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाशवाला प्रज्वलित थी। कई ॻाल्हियूं गीता में आहिनि जंहिंजो अर्थ ॾाढो सुठो आहे, परंतु कोई सम्झंदा थोरी आहिनि। उहे शांती मांगंदा रहंदा आहिनि। तव्हां चवंदा आहियो जल्दी विनाश थिए त असां वञी करे सुखी थियूं। बाप चवंदा आहिनि सुखी तॾहिं थींदा जॾहिं सतो प्रधान थींदो। बाबा अनेक प्रकार जी पॉइंट्स ॾींदा आहिनि। पोइ कोई जी बुद्धि में सुठी रीति वेंदी आहे, कोई जी बुद्धि में कम। बुढ़ियाऊं सम्झंदियूं आहिनि शिव बाबा खे यादि करिणो आहे, बसि उन्हनि जे लाइ सम्झाइबो आहे पंहिंजी खे आत्मा समझ बाप खे यादि करो। पोइ बि वरसो त पाए वठंदियूं न, साथ में रहंदियूं आहिनि। प्रदर्शनी में सभु ईंदा आहिनि। अजामिल जहिड़ा पापी आत्मायूं गणिकायूं आदि सभिनि जो उद्धार थियणो आहे। मेहतर बि सुठा कपिड़ा पाए करे अची वेंदा आहिनि। गांधी जी अछूत खे फ्री करे छॾियईं। साथ में खाईंदा बि आहिनि। बाप त ॿियो बि मना न कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि इन्हनि जो बि उद्धार करिणो आहे न। कम सां कोई कनेक्शन न आहे, है न। काम सां कोई कनेक्शन न आहे। इन में सॼो मदार आहे बाप सां बुद्धि योग लॻाइण सां, है न। त बसि असांखे त ॿियनि जो उद्धार करिणो आहे। बाबा खे यादि करिणो आहे। आत्मा चवंदी आहे मां अछूत आहियां। हाणे असां सम्झंदा आहियूं असां सतो प्रधान देवी देवता हुयासीं, पोइ पुनर्जन्म वठंदे अंत में अची करे पतित थिया आहियूं। हाणे पोइ मुंहिंजे बाप खे पावन ठाहिण, मुंहिंजी आत्मा खे पावन ठाहिण लाइ बाबा आहिनि। सोचो मुंहिंजी आत्मा खे पावन ठाहिण लाइ, है न। पूरी दुनिया में आत्मायूं आहिनि, लेकिन हुननि जो बुद्धि योग खुलियो न आहे। लेकिन असांजो बाबा बुद्धि योग खोलियो अथई। ड्रामा अनुसार कल्प पहिरियों बि खुलियो हुयो। असांखे बाबा पावन था ठाहिनि। इंडिविजुअल सोचो कि भॻवानु असांखे सनानु था कराइनि। आत्मा खे भॻवानु असांजी आत्मा खे श्रृंगार था करनि। पंहिंजे सितारे खे सनानु कराए श्रृंगार था करनि। बाबा असां आत्माउनि खे साफ़ करे वरी खां ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारनि था। पाठ ॿुधाइण लाइ तव्हांखे मालूम आहे सिंध में हिकु बीलियाणी हुई। ध्यान में वेंदी हुई, दौड़ी करे आई मिली हुई। सम्झबो आहे इन्हनि में बि आत्मा त आहे न। आत्मा जो हक़ आहे पंहिंजे बाप सां वरसो वठणु। उन्हनि जे घर वारनि खे चयो इन्हनि खे ज्ञान उठाइण ॾियो। चई असांजी बिरादरी में हंगामो थी वेंदो। डर जे मारे हुनखे वठी आहे त तव्हां वटि ईंदा आहिनि। तव्हां उन्हनि खे तव्हां कंहिंखे बि मना न करे सघंदा आहियो। घायल बि आहे। बाबत अहिल्यायूं गणिकायूं भीलड़ियूं साधू आदि सभिनि जो उद्धार कंदा आहिनि।
साधु माण्हुनि सां वठी करे भीलनी ताईं बाबा सभिनि जो उद्धार कंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे यज्ञ जी सर्विस कंदा आहियो त हिन सर्विस में ॾाढी प्राप्ति थींदी आहे, ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। दिन प्रतिदिन प्रदर्शनी सर्विस जी ॾाढी वृद्धि थींदी आहे। बाबा बैचिस बि ठाराईंदा आहिनि। केसि ताईं चइबो बि आहे जो हिन ते सम्झाइणो, किथे बि वञो हिन ते सम्झायो। इहे बाबा, इहे दादा, इहे बाप जो वरसो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। गीता में बि आहे न, मामेकम यादि करो। सिर्फ़ु उन्हनि में मुंहिंजो नाम उड़ाए ॿार जो नाम ॾेई छॾियो अथनि। गीता में भारतवासियुनि खे बि इहो पतो न आहे कि राधे कृष्ण जो आपस में छा संबंध आहे। उन्हनि जी शादी आदि जी हिस्ट्री कुझु बि आहे न, भई अलॻि अलॻि राजधानी जा आहिनि। इहे ॻाल्हियूं बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। इहे अगरि सम्झी वञनि ऐं चवनि कि शिव भॻवान वाच्य, त सभु उन्हनि खे भॼाए ॾियनि। इहे अगरि सम्झी वञनि ऐं चई छॾनि कि शिव भॻवान वाच्य, त जेका साधू अगरि ईअं चई छॾनि उन्हनि खे बजाए छॾनि। चईंदा तव्हां इहे किथां सिखिया आहियो, उहो कहिड़ो गुरू आहे। चवनि ॿी के त बिगड़ी वेंदा, इन गुरूअनि जी राजाई छट थी वेंदी। अहिड़ा ॾाढा ईंदा आहिनि, लिखी करे बि ॾींदा आहिनि, पोइ गुम थी वेंदा आहिनि। मतिलबु साधु संतनि खे बि सम्झ में त ईंदो आहे, लेकिन कोई आवाज़ु उठाए न सघंदो आहे। सोचंदो आहे न असांजी गद्दी हली वेंदी। बाबा ॿारनि खे कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि, ॾाढो सहज युक्ति बदिलाईंदा आहिनि। न कोई खे ॿार न हूंदो आहे त भॻवान खे चईंदा आहिनि ॿार ॾियो, पोइ मिलंदो आहे त हुननि जी वॾी सुठी परवरिश कंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। पोइ जॾहिं वॾो थींदो त चईंदा हाणे पंहिंजो धंधो करो। बाप ॿारनि खे परवरिश करे उन्हनि खे लाइक़ु ठाहींदा आहिनि, त ॿारनि जो सर्वेंट ठहरियो न। इहे बाप त ॿारनि जी सेवा करे साथ मथे वठी हलंदा आहिनि बाबा। उहो लौकिक बाप सम्झदा ॿार वॾो आहे, पंहिंजे धंधे में लॻी वियो, पोइ असां ॿुढा थींदासीं त इहे असांजी सर्विस कंदा। पर इहे बाबा त ईअं बि न सम्झदा कि तव्हां ॿार बाबा जी सर्विस कंदा। बाबा त निष्काम आहिनि। हा, भले तव्हां सृष्टि में पाठ वधाईंदा, उन अनुसार सृष्टि में खेल हलंदो रहंदो, पर उन में बाबा खे छा कयूं। बाबा उन समय थोरो विश्राम करे वठंदा न, असां हेठि ईंदा हूंदासीं त, है न। जीअं असां हाणे विश्राम करूं था न, सभु कुझु कंदे हुए बि सभु बाबा ई त कराइनि था, असां थोरी था कुझु करूं। इहे त निष्काम ई आहे न। बाबा त निष्काम सेवक आहिनि। लौकिक बाप सम्झंदा आहिनि जेसि ताईं जींदो आहे तेसि ताईं ॿारनि जो फ़र्ज़ु आहे असांजी संभाल करणु। इहे कॉमन रखंदा आहिनि। इहे बाप त चईंदा आहिनि मां त निष्काम सेवा कंदो आहियां, असां राजा ई न कंदा आहियूं, मां केतिरो निष्काम आहियां। ॿियो कुझु बि कंदा आहिनि त उन्हनि जो फल उन्हनि खे ज़रूरु मिलंदो आहे, है न। दुनिया वारा कुझु बि कंदा त उनजो फल ज़रूरु मिलंदो। इहे त सभिनि जो बाप आहे न। चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी राजाई ॾींदो आहियां। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे स्वर्ग जी राजाई ॾींदो आहियां। तव्हां केतिरो उच पद प्राप्त कंदा आहियो। मां त ब्रह्मांड जो मालिक आहियां, सो त तव्हां बि आहियो, परंतु तव्हां राजाई वठंदा आहियो पोइ गवाईंदा आहियो। मां त राजाई वठंदो बि न आहियां, गवाईंदो बि न आहियां। असांजो ड्रामा में इहो पार्ट आहे। तव्हां ॿार सुख जो वरसो पाइण जो पुरुषार्थ कंदा आहियो न, है न। असां हाणे सुख जो वरसो पाइण जे लाइ पुरुषार्थ था करूं। पुरुषार्थ त छा ई करूं था, बसि मुंहिंजो बाबा चओ ऐं वरसो मिली वियो, विश्व जी बादशाही मिली। बाक़ी सिर्फ़ु शांती मांगदा आहिनि। उहो माण्हू चईंदा आहिनि सुख कागृष्ट समान आहे, इन करे उहो शांति ई चाहींदा आहिनि। उहो इहे नॉलेज उठाए न सघनि, उन्हनि खे सुख जो पतो ई न आहे।
माण्हुनि खे। बाबा सम्झाईंदा आहिनि शांती ऐं सुख जो वरसो ॾियण वारो मां हिकु ई आहियां। शांती ऐं सुख जो वरसो ॾियण वारो मां हिकु ई आहियां। नॉलेज त जंहिंखे शांती खपे उहो थोरी इहा नॉलेज उठाए सघंदा। सत्य त्रेता में गुरू त हूंदा ई न आहिनि, उते त रावण ई न आहे, उहो आहे ईश्वरीय राज्य। इहे ड्रामो ठहियलु आहे न, इहे ॻाल्हियूं ॿिए कंहिंजी ॿुधी में न वेंदियूं। तव्हां ॿारनि खे सुठी रीति धारणा करे ऊच पद पाइणो आहे, है न। ॾिसो, जंहिंखे सुख शांती जो वरसो मिलंदो उहो ई हिन ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदो, उठाए सघंदो। जंहिंखे वठिणो ई न हूंदो त उहो धारणा ई न कंदो। हाणे तव्हां आहियो संगम ते, ॼाणंदा आहियो नई दुनिया जी राजधानी स्थापना थिए थी, त तव्हां आहियो संगम युग ते। बाक़ी सभु आहे कलयुग में। उहा त कल्प जी आयु लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि, घोर अंधियारे में आहिनि, है न। घायल बि आहे, कुंभकर्ण जी निंड में सुम्ही पिया आहिनि सभु दुनिया वारा, है न। एॾो सम्झाईंदे हुए बि हा चईंदे हुए बि पोइ वापसि पंहिंजे देहधारी गुरू संत सन्यासियुनि ते अची वेंदा आहिनि। विजय त पांडवनि जी ई ॻायल आहे। तव्हां आहियो ब्राह्मण, यज्ञ ब्राह्मण ई रचंदा आहिनि, छोजी हुन में पवित्रता खपे। इहे त सभिनि खां वॾो बेहद जो भारी ईश्वर रुद्र ज्ञान यज्ञ आहे। उहे आहिनि हद जा अनेक यज्ञ, अनेक प्रकार जा। इहे रुद्र यज्ञ हिकु ई बार थींदो आहे। सत्य त्रेता में कोई यज्ञ हूंदो ई न, छोजी हुते कोई आपदा आदि जी ॻाल्हि ई न आहे। उहा आहे सभु हद जे यज्ञ। इहे आहिनि बेहद जो। इहे बेहद जो बाप जो रचियलु उहो यज्ञ आहे, जंहिंमें बेहद जी आहुति पाइणी आहे। पोइ अधु कल्प कोई यज्ञ हूंदो ई न। हुते रावण राज्य ई न आहे। रावण राज्य शुरू थियण सां पोइ इहे सभु शुरू थींदा आहिनि। बेहद जो यज्ञ हिकु ई बार थींदो आहे। इन में सॼी पुराणी सृष्टि स्वाहा थी वेंदी। इहे आहे बेहद जो रुद्र ज्ञान यज्ञ। हिन में मुख्य आहे ज्ञान ऐं योग जी ॻाल्हि। योग आहे यादि अक्षर ॾाढो मिठो आहे। योग अक्षर कॉमन थी वियो न। योग जो अर्थ कोई सम्झंदा न आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो योग अर्थात बाप खे यादि करणु। बाबा तव्हां त असांखे वरसो ॾींदा आहियो बेहद जो। आत्मा ॻाल्हि कंदी आहे बाबा सां। तव्हां पोइ आया आहियो, असां त तव्हांखे भुलिजी विया हुआसीं न। तव्हां असांखे बादशाही ॾिनी हुई, हाणे अची करे तव्हां असां सां मिलिया आहियो। तव्हांजी श्रीमत ते असां ज़रूरु हलंदासीं। ईअं अंदरि में पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाबा तव्हां त असांखे ॾाढो सुठो रास्तो ॿुधायो, असां कल्प भुलिजी वेंदा आहियूं न। हाणे बाबा पोइ असांखे अबूल ठाहींदा आहिनि। इन करे हाणे तव्हां त असांखे ॾाढो सुठो रास्तो ॿुधाईंदा आहियो, असां त कल्प तव्हांखे भुलिजी वेंदा आहियूं। हाणे बाबा पोइ असांखे अबूल ठाहींदा आहिनि। हिन करे हाणे बाप खे यादि करिणो आहे। यादि सां वरसो मिलंदो। मां जॾहिं सम्मुख अचां तॾहिं त तव्हांखे सम्झाईंदो आहियां न। तेसिताईं ॻाईंदा रहंदा आहियो। तव्हां दुख हरता सुख करता आहियो, महिमा ॻाईंदा आहियो, परंतु न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहियो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो एतिरी नंढी बिंदी में अविनाशी पाठ भरियलु आहे। इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे परम पिता परमात्मा अर्थात परमात्मा। बाक़ी कोई वॾो हज़ार सूर्य मिसल न आहे। असां त टीचर मिसल पढ़ाईंदा रहंदा आहियूं। केतिरो ढेर ॿार आहिनि न। बाबा कोई हज़ार सूर्य मिसल थोरी आहे। बाबा चवंदा आहिनि मां त टीचर ठही करे तव्हांखे पढ़ाईंदो आहे। केतिरा ढेर ॿार आहिनि। इहे क्लास त ॾिसो केॾो वंडरफुल आहे न। केरु हिन में पढ़ंदा आहिनि। अहिल्यायूं, कुब्जायूं, साधू,
बि हिकु ॾींहुं अची करे वेहींदा। बुढ़ियायूं नंढा ॿार अची करे सभु वेठा आहिनि। अहिड़ो स्कूल कॾहिं ॾिठो? हिते आहे यादि जी महिनत। इहे यादि ई टाइम वठंदी आहे न। यादि जो पुरुषार्थ करिणो आहे, इहे बि ज्ञान आहे न। यादि जे लाइ बि ज्ञान खपे, चक्र सम्झाइण लाइ बि ज्ञान खपे न। नेचुरल सचो नेचर क्योर हिन खे चइबो आहे। तव्हांजी आत्मा बिल्कुलु प्योर थी वेंदी, उहा थींदी आहे शरीर जी क्योर। इहा आहे आत्मा जी क्योर। आत्मा में ई खाद पवंदी आहे न। सचा सोननि जो सचो जेवर हूंदो आहे। सचे सोने जो सचो जेवर हूंदो आहे केरु? आत्मा। जॾहिं आत्मा प्योर थी वेंदी आहे त उहा सचो सोनो थी वेंदी आहे। त पोइ उनखे सचो जेवर अर्थात शरीर बि एतिरो सुठो मिलंदो आहे। हाणे हिते ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा असांजे सम्मुख आहिनि, है न। हाणे हिते ॼाणंदा आहिनि कि शिव बाबा असांजे सम्मुख आयल आहिनि। ॿारनि खे बाबा खे ज़रूरु यादि करिणो आहे। असांखे हाणे वञिणो आहे पंहिंजे घर, हिन पार सां हुन पार वञिणो आहे। बाबा खे वरसे खे घर खे बि यादि करिणो आहे न। उहा आहे स्वीट साइलेंस होम। दुख थींदो आहे अशांति सां, सुख थींदो आहे शांति में। सतयुग में सुख शांति संपत्ति सभु कुझु आहे। हुते लड़ाई झगड़े जी ॻाल्हि ई न हूंदी आहे न। सतयुग में ॿारनि खे इहो फुरणो हुजिणो खपे। असांखे सतो प्रधान सचो सोनो ठहिणो आहे, तॾहिं ई असां उच्च पद पाए सघंदासीं, है न। ॿारनि खे फुरणो हुजिणो खपे कि असांखे सतो प्रधान सचो सोनो ठहिणो आहे, तॾहिं ई उच्च पद पाए सघंदो। इहे रूहानी भोजन मिलंदो आहे न, उन्हनि खे पोइ उगारणो खपे, है न। इहे रूहानी भोजन असांखे मिलंदो आहे, हिनखे असांखे उगारणु खपे। बाबा चई न कीअं उगारो, कि अॼु कहिड़ी पॉइंट्स ॿुधी, इहे बि सम्झायो। यात्रायूं 2 थींदियूं आहिनि, रूहानी ऐं जिस्मानी यात्रा थींदी आहे। इहा आहे रूहानी यात्रा ई कम में ईंदी न। भॻवान वाचा आहे मनमना भव। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जे सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा जी धारणा जे लाइ चवनि था, इहे विनाश बि शुभ कार्य जे लाइ आहे, इन करे असांखे डिॼणो न खपे। कल्याणकारी बाबा सदा कल्याण जो ई कार्य कराईंदा आहिनि। हिन स्मृति सां सदा ख़ुशि रहणो आहे, है न। बाबा हमेशह कल्याण जो ई कार्य कराईंदा आहिनि। हिन स्मृति सां सदा ख़ुशि रहणो आहे, सदा हिकु ई फुरनो रखिणो आहे कि सतो प्रधान सचो सोनो ठही उच्च पद पाइणो आहे, है न। सदा हिकु ई फुरनो रखिणो आहे कि सतो प्रधान सचो सोनो ठही उच्च पद पाइणो। सतो प्रधान सचो सोनो ठही करे उच्च पद पाइणो आहे। जो रूहानी भोजन मिलंदो आहे हुनखे उगारणो आहे, है न। कीअं उगारणो आहे कि अॼु बाबा छा चईं, या कॾहिं सोचो हाणे असां हीअं कंदासीं पोइ वरी खां हीअं थींदो। वरदान स्वयं खे ज़िम्मेवार सम्झी करे हर कर्म यथार्थ विधि सां करण वारा संपूर्ण सिद्धि स्वरूप ठहो। हिन समय त संगम युगी श्रेष्ठ आत्माउनि जो हर हिकु श्रेष्ठ कर्म सॼे कल्प जे लाइ विधान ठही वेंदो आहे। त स्वयं खे विधान जे रचयिता सम्झी करे हर कर्म करो। इन सां अलबेलोपन स्वतः समाप्त थी वेंदो। संगम युग ते असां विधान जे रचयिता ज़िम्मेवार आत्मा आहियूं।
हिन निश्चय सां हर कर्म करो त यथार्थ विधि सां कये वे कर्म जी संपूर्ण सिद्धि अवश्य मिलंदी। कि संगम युग ते असां विधान जे रचयिता ज़िम्मेवार आत्मा आया आहियूं। हिन निश्चय सां हर कर्म करो त यथार्थ विधि सां कये वे कर्मनि जी संपूर्ण सिद्धि प्राप्त थी वेंदी। स्लोगन आहे सर्वशक्तिवान बाप साथ हुजे त माया पेपर टाइगर ठही वेंदी। सर्वशक्तिवान बाप साथ हुजे त माया पेपर टाइगर थी वेंदी। अव्यक्त इशारो जो स्लोगन आहे सदा जीवन मुक्त रहण जो सहज साधन आहे मां ऐं मुंहिंजो बाबा। छो जी मुंहिंजे जो ई बंधन आहे। मुंहिंजो बाबा थी वियो त बाक़ी सभु मुंहिंजो ख़तमु। मुंहिंजो बाबा थी वियो त बाक़ी सभु मुंहिंजो ख़तमु। बाक़ी सभु बाबा जो थी वियो। जॾहिं हिकु मुंहिंजो आहे मुंहिंजे में सभु मुंहिंजो समाप्त थी वियो त बंधन मुक्त थी वियो न, है न। त ये ही यादि रखिणो आहे कि असां ब्रह्मण जीवन मुक्त आत्मायूं आहियूं। असां ब्रह्मण केरु आहियूं? जीवन मुक्त आत्मायूं आहियूं। त सभु मुंहिंजो समाप्त, सभु बंधन ख़तमु, सभु बाबा जो थी वियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।